इमाम आली मकाम हजरत बीबी सैयदा ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा के इन तही मुहर्रम जे तारीख ते करबला जे मैदान में सब्र दी तलकीन फरमाई। जै हुसैन के असां पंहिंजो मुर्शिद मञूं था उन असांजे मुर्शिद इमाम जो तलकीन याए वसीयत याए हुक्म त जॾहिं मूंखे ये शहीद करे छॾियो तव्हां के बेसब्री करणी काने गल्ला फाणा कोन्हनि के वावेला करणी काने का तव्हां के सब्र करणो। अबा हुसैनी तरीक़े ते पोइ केरु थियो हो थिया या असां थियासीं पाण आहियो जो त इमाम जी जेका तलखीन आहे इमाम आली मकाम जो जेका वसीयत आहे उहा वसीयत अहले सुन्नत जमात में मौजूद आहे। अल्हम्दुलिल्लाह नमाज भी असां वटि कुरान भी असां वटि इमाम आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जेका आखिरी रात मोहलत घुरी हुई त यजीद खे चयो अॼु न सुभाणे पाण मैदान में लहंदासूं अॼु रात छॾियो। रावी थो चए त रात जो टाइम थियो अंदर थोड़ी खीमे में रोशनी जो इंतजाम का बत्ती टिकी रही मुझो ॾिसां त इमाम अंदर छा थो करे कि मूं हीअं जो खणी सोरा खां ॾिठो त सुभान अल्लाह कुरान खुलियो पियो आहे इमाम आली मकाम अल्लाह जे कलाम जी तिलावत फरमाए। बदलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा। ऐ कौले मोहम्मद कौले खुदा फरमान न बदला जाएगा। वक्त बला बड़ा सफा बिल्कुल तंगा बड़े आवाज से सुभान अल्लाह जो तो मैं अगी गाल कया। इमाम ते इम्तिहान आयो अब इम्तिहान होयो ना या का नई गाल ये ओचितो गाल कान थी जदे का इमाम जाओ हो तदे का शहादत जी खबर आम थी। हुजूर पेरी पेरी जेका दुआ फरमाई हुई हजरत इमाम आली मकाम जिला अल्लाहुम्मा आतिल हुसैन अजरा व सबरा मौला इम्तिहान जो मुझे हुसैन का करो वठने त इम्तिहान के इन इम्तिहान में मुझे हुसैन के सब्र बिद जा त वडो सवाब बिद जा। इमाम आली मकाम जड़ो सब्र केर करे सके। याद रखो मुसलमानों असां जो इमाम इमाम हुसैन करबला जे मैदान में मजबूर नाहे मजलूम जरूर पर मजबूरी इमाम जी बयान न कर। इमाम के अल्लाह कुव्वत भी ॾिनी ताकत भी ॾिनी हौसलो भी ॾिनो सब्र भी ॾिनो ऐं कुव्वत वरी अहिड़ी अता फरमाई जे इमाम कुछ भी चाहे हा त करबला में करे सघियो पे। मैं को हवाला ॾियां थो जा सुभान अल्लाह जो मार्ज कयां। मक्के दी सरजमीन ज़मज़म आलो जिते खूह हुआ इस्माइल अलैहिस्सलाम जे पानी जे ला तलाश ला बीबी हाजिर निकली हुई सफा मरवे दे वेठी हर हर निहारे उदे हजरत इस्माइल अलैहिस्सलाम दे अल्लाह जे नबी जो पुत्र सो बिन नबी जो सुभान अल्लाह जमीन ते पंहिंजे पेरन के लगाए तो खुरियो हणे तो जिए जमीन जे मथा अल्लाह जे नबी जा कदम लगा तेजी सा कदम जरे हलण शुरू कयो। अल्लाह जे नबी जे कदमन जे करे हेरी सारी संगरेजी जादू लागे जी चपल वारी जमीन चीर जी पई फाटी पई अड़ो त पानी निकतो जो हजार साल गुजरी वया वो पानी अज भी मुसलमानन के सैराब करे रहो है। तो सुभान अल्लाह मुकाबलो कोने चाचे मुझसे मुकाबलो हजरत इस्माइल अल्लाह जो नबिया भला एतरो त चई सके थो नबी जे हथ ते जेको खरके आदत आदत जे खिलाफ कम ज़ाहिर थे वो नबी जो मौजज़ो हुंदो वा वली जे हथ ते थे त उन जी करामत हुंदी आ। जेकॾहिं मौजज़े जे तौर ते
या हकीकत हजरत इस्माइल अलैहिस्सलाम जे लाइ जबल वारी ज़मीन फाटी पई पानी जो चश्मो समज़म वारो ज़ाहिर थो जेकॾहिं हुज़ूर जो नवासो रसूलुल्लाह जे मथे कुल्हनि जे मथां सवारी करण वारो हुज़ूर नमाज़ में हुजनि त इमाम हुसैन रसूलुल्लाह जे पुश्त जे मथां सवारी फरमाए जॾहिं साम्हूं अचनि सहाबी ॾिसी करे चवनि नेमल मतियतो मतियतुकुमा ऐं हसन हुसैन तव्हांजी सवारी वाह जी सवारी आहे हुजूर बुधी फरमाइंदा आओ सवारी तो वाह जिया पर सवार बि वाह जा जेकॾहिं रसूलुल्लाह जे कुल्हनि ते सवारी करण वारो इमाम हुसैन जेकॾहिं कदम पंहिंजो करबला खे लॻे आहे हिकु फुरात छा इमाम हुसैन जे करामत सां लखे फुरात हिते ज़ाहिर थी पवंदो मदीने जो शारा एराबिया परारी जो मानू हली आयो हुजूर खे अर्ज़ करे तो या रसूल अल्लाह दुआ घुर माल हलाक थी वया अयाल असांजा तबाह बर्बाद थी वया माल असांजा ख़त्म थी वया गाह कोने पानी कोने दुआ फरमायो त मींहुं वसे एराबिया जे सवाल ते मुस्तफा दुआ जे लाइ हथ खया हुजूर अञा मिंबर खे छॾियो ई कोने को हेठि मुस्तफा लथा ई कोन्हनि के साहबी चवे तो आसमान जे मथां त ज़र्रे बराबर ककरी कान हुई पर साईं अञा लथा ई कोन झुड़ बि अचिया मींहं बि वसी विया मुस्तफा जे सुवारी मुबारक मां पाणी हली रहियो हुयो जे एराबिया जे दरख़्वास्त थे आनन फान आसमान ते ककर अची सघनि था मींहुं उन्हनि जे लाइ वसी सघे थो त इमाम हुसैन जे दरख़्वास्त करण ते ऐं असांजो नबी त ज़िंदा नबी आहे इमाम आवाज़ ॾे दरख़्वास्त रसूलुल्लाह खे पेश करे त फुरात खे कहिड़ी ताक़त ई बीहण जी भला फुरात उते बीही वञे कई झुड़ अची मींहुं इमाम हुसैन ते वसाए थानवी जो तव्हां नालो ॿुधो आहे बोले अशरफ अली थानवी उन जो किताब आहे जमालुल औलिया उन जमालुल औलिया में थानवी लिखियो आहे हुजूर जी खादमा आहे दरबार रिसालत जी खादमा हजरत उम्मे ऐमन मक्के खां निकिती हिजरत करे मदीने में पई अचे जो सुभान अल्लाह माण्हू सफ़र ते निकिरंदो आहे त सफ़र जो साज़ सामान खणंदो आहे साज़ सामान खाधे पीते जो बीबी साहब सां हजरत उम्मे ऐमन सां कुझु बि साण कोन्हे ईअं मक्के खां निकिरी रस्ते में आई 450 पौणा 500 किलोमीटर सखर खां कराची एॾो सारो पंधु मक्को मदीने जो खाधे पीते जो सामान साण न आहे रस्ते में उञ लगी पानी किथां अचे हजरत बीबी ऐमन जे लाइ फरमाए थी आसमान तां हिकिड़ो डोल पाणीअ जो दिलो ज़ाहिर थियो मौलवी अशरफ अली थानवी लिखे थो हजरत बीबी ऐमन वरतो हजरत ऐमन वठी करे उम्मे ऐमन वठी करे पानी पीतो फरमाए थी उन खां बाद में केॾा बि सख़्त गर्मीअ जा ॾिहाड़ा हुजनि मां रोज़ो रखंदी हुयसि रोज़े रखण खां बाद में ॿाहिरि मां उस ते निकिरी वञा कमकार कंदी हुयसि त भली मूंखे उञ लॻे फरमाए थी केॾी बि वॾी गर्मी छो न हुजे भली मां उस ते केतिरो बि कमकार कयां ऐं कंदी हुयसि हिन जे लाइ त उञ लॻे कम हलंदो हो रोज़ो बि हलंदो हो पर उञ मूंखे कॾहिं बि कान लॻंदी हुई इन जे करे जो आसमान तां पाणीअ जो डोल दिलो लथो हो उन जे पीअण जे करे बाबा उम्मे ऐमन जेका हुजूर जे दरबार रिसालत जी खादम आहे जेकॾहिं उन जे उञ ख़त्म करण जे लाइ आसमान तां पाणीअ जो डोल अची सघे थो हुसैन त बिल आख़िर इमाम हुसैन रसूलुल्लाह जो नवासो आहे उम्मे ऐमन जे लाइ अची सघे थो त इमाम हुसैन जे लाइ छो न अची सघे थो
पर असल गाल केड़ी ओ सब्र वारी, असल गाल ही इस्तिकामत वारी, असल गाल ही रसा वारी, असल गाल ही तस्लीम वारी तो खुदा जे क़ज़ा ते राज़ी रहणो आ। तंहिंजे करे पानी भी ना है घुनो, पानी जी गाल भी ना है कणी, एड़ी का भी ख्वाहिश अंदर में ना है कणी जेकरे न त जेकरे उम्मे सलमा जे ला अची सके तो जे थानवी लिखियो आ ऐं वरी उन भी कॾहिं कान लगी उन थकजी पिया मूंखे लगे थो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अजीजो दोस्तों मुसलमान भाइरो एक हुजूर दी हदीस पाक हुजूर फरमाइंदा इन्न मिन इबादिल्लाह एरने आजो चो सुभान अल्लाह फरमाइंदा हुजूर फरमाइंदा अल्लाह जे बानन में एड़ा बाना आहे जेकरे अल्लाह जो बानन मा को बानो लौ अक़सम अल्लाह अल्लाह जो कसम खणी का गाल चवे ला बर्रहा अल्लाह उन जे कसम के रद्द कोन कंदो आ उन जे चयल गाल के अल्लाह वापस कोन कंदो आ रद्द कोन कंदो आ। अल्लाह जे बानन में एड़ा बानना मौजूद आहिनि दुआ घुरंदा आहिनि कसम खणी गाल कंदा आहिनि मुंहिंजा बाबा अल्लाह उन जे कसम जी गाल के रद्द कोन कंदो आ जीअं चवंदा आहिनि तीअं अल्लाह कंदो आ। वो अल्लाह जा बाना खल्क जे दरवाजन का धिकारेला रुब अशअस व अखबर कितरा टुणल पखड़ा वार गुबार आलूद वो बमादा ये कुसा खुदा जो कसम खणी गाल कर जीअं चवनि तीअं थी उन्हनि बाननि जो इहो शान इमाम हुसैन जो शान चवां कौनैन में बुलंद है रुतबा हुसैन का अरे सुभान अल्लाह जो कौनैन में बुलंद है रुतबा हुसैन का कौनैन में बुलंद है रुतबा हुसैन का फर्शे ज़मीं से अर्श तक चर्चा हुसैन का। वाब हदीस तवाजी बुधल होंदी जय हदीस पाक में आमा आखिरी हिस्से दे दो वना हुजूर फरमायो कुदसी हदीस आत नफिलन जे जरिए अल्लाह फरमाए तू मुझो बानो मुके करीब थींदो आ उन हदीस दे आखिर में जे दो हुजूर फरमाइंदा अल्लाह ताला फरमाया वल इंसानी लउदलहु यो मुकर्रब मुझो बानो अल्लाह फरमाए दो जे कदे हथ खणी मुखा को सवाल कंदो आ लउतियन्नहु अल्लाह फरमाए तो मां जरूर बिल जरूर उनके दींदो आया। जॾहिं आम मुकर्रब अल्लाह जा वना उन्हनि जो मक़ाम इहो आहे त हज़रत इमाम हुसैन मां इहो सॼी ॻाल्हि इन ते आंदी त बाबा इमाम आली मक़ाम मज़लूम ज़रूर आहिनि लेकिन मजबूरी इमाम जी पेश न कयो त को इमाम खां कुझु थी न पियो सघे इमाम कुझु करे कोन पियो सघे इहा ॻाल्हि बिल्कुलु ग़लति आहे। सिंध में हिकिड़ो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे अजीब मुजादा उनजी सूरत हली मुखालिफ़ उनजे पुठियां लॻा दुश्मन जे पुठियां आया बुज़ुर्ग हलंदो हलंदो तकिड़ो आयो पंहिंजे हुजरे में हलियो वियो अंदरां दरवाज़ो ॾेई छॾियईं दुश्मन ॿाहिरां बीठा आहिनि दरवेश दर खोल त तोखे ॾिसो असां जे दर न खोलींदुसि जे दर न खोलींदे असां भॼंदासूं जे तव्हांजे भॼण सां कुझु बि कोन थींदो जे छो जे मुंहिंजे अंदरि हुजरे में बसर पिया आहिनि चओ त मां तव्हांखे ॾेखारियां हिकिड़ो बसर दरवेश खयो छुरी अंदरि पई हुअसि खणी बसर जी मुंडी जो मथां लाथई हेॾां बसर जी मुंडी किरी होॾां हिकिड़े माण्हूअ जी मुंडी किरी पई अलाए कॾहिं सुभाणे अल्लाह चवंदा वरी आवाज़ सां चओ सुभाणे हाणे चओ त मां हुजरो खोलियां ॾिसो त मुंहिंजे कोठीअ में मुंहिंजे कमरे में मुंहिंजे हुजरे में बसर घणा या तव्हांजा माण्हू घणा
जे बसर आहिनि मूंसां घणा दर ॾेई अंदरां कुंडो ॾेई वठंदुसि जोसे त हाणे बसर जी मुंडी को देरि त कान थींदी लोह त कोन्हे जो हुनखे कटणो पवंदो देरी कोन थींदी बसि वठु सठु करे ॾींदुसि घड़ी खन में तव्हां सभिनी जा लाश ते किरी पवंदा हमरान जी ॻाल्हि सम्झ में अची वेठो साम्हूं हिकिड़े करंदे ॾिठो न जो बाबा बुज़ुर्ग जेकॾहिं कावड़ो गुस्से में आयो त कोन छॾींदो सभु सां मरींदा भॼो त भॼो सभु भॼी विया अबा मुस्तफ़ा जे उम्मत जे हिकिड़े वलीअ में एतिरी ताक़त आहे दुनिया जा सभु वलीअ गॾु इमाम हुसैन जे कदमनि ते जेका मिटी लॻंदी आहे न उन मिटीअ जो मक़ाम मथे आहे अगर कोई ये समझे तो इमाम खां कुछ न पियो थी न मुजादा मजबूरी पेश न कर हाँ इहा ॻाल्हि कर इन सब जे बावजूद इमाम आली मकाम अल्लाह जे इम्तिहान ते ख़ामोश सब्र में रहिया चओ सुभान अल्लाह पानी बंद इमाम के सब्र चओ सुभान अल्लाह इमाम जे सब्र के सलाम चओ सुभान अल्लाह उन जे मकाम रज़ा के सलाम चओ सुभान अल्लाह उन जे मकाम तस्लीम के सलाम सब कुछ जो पानी बंद सब्र भाई रवया सब्र पंहिंजा पुट वया सब्र 72 जवान वया सब्र इमाम सब्र में रहा सभिनी जा लाशा इमाम समाली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे साबो पिया लेकिन इमाम आली मकाम जे जुबान जे मथा को भी शिकायत जो हरफ कोने को जॾहिं इमाम अली असगर जी शहादत थी हुई हज़रत अली असगर जे गले मुबारक मां जॾहिं खून निकितो हो इमाम आली मकाम पंहिंजे तिरीअ ते रखी करे अल्लाह जे हुज़ूर में पेश कयो मौला जे हिन जे कुर्बानीअ सां बि तूं राज़ी आहियां त मां हुसैन उन जे मथां राज़ी आहियां यो सब मकाम रज़ा हो सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो सब्र करे ॾेखारियूं तलक़ीन में इमाम सब्र जी करे कई तंहिंजे करे त अल्हम्दुलिल्लाह तव्हां सां सुन्नी हक़ीक़त में सच्चा हुसैनी आहियूं ई असां जो तो इमाम जो पैगाम असां वटि इमाम जो प्रोग्राम असां वटि इमाम जी नमाज जेका तलकीन करे असां वटि क़ुरान करीम जी तिलावत करबला में करे ॾेखारे असां वटि दिमश्क जे बाज़ारनि में सिर मुबारक नज़र जे मथां हो तब शाम जे बाज़ारनि में दिमश्क जे बाज़ारनि में तुंहिंजे मुंहिंजे इमाम क़ुरान जी तिलावत न छॾी हिननि मकाननि खे आबाद कयो अहले सुन्नत मस्जिदनि खे आबाद कयो इन्नमा यामुन मसाजिद अल्लाह मन आमन बिल्लाह मस्जिद के आबाद हो कंदो आहे जेको मोमिन हूंदो आहे क़ुरान फरमाए थो मस्जिद जी आबादी मोमिन जी निशानी आहे हदीस पाक में जंहिंखे तव्हां ॾिसो न त मस्जिद ॾे अचु वञु रखे थो पियो बार बार मस्जिद ॾे अचे वञे थो साईं फरमायो त उन जे लाइ ईमान जी शाहिदी ॾेई छॾियो मस्जिद के आबाद करण वारो मोमिन हूंदो आहे तो वनी मकान आबाद कया तो वनी बाड़ा आबाद कया ये जेके हकीकी सुन्नी हुसैनी आहिनि इमाम जा वारिस आहिनि असां वटि क़ुरान भी नमाज भी मस्जिद भी इमाम जे तौक़ीन वारो सब्र भी वो सॼो पैगाम अल्हम्दुलिल्लाह तव्हां सां अहले सुन्नत जमात में आहे त मूं अर्ज़ इहो कयो इमाम में कुवत भी हुई ताक़त भी हुई पावर भी हो कुझु बि कना करे सघनि था जॾहिं आम वली जी दुआ खे अल्लाह रद्द कोन थो फरमाए इमाम हुसैन जी दुआ रद्द किथां थींदी जेकॾहिं उम्मे ऐमन जे लाइ पाणी अची सघे थो इमाम आली मकाम जे लाइ कीअं न पियो अची सघियो पर इहो सभु कुझु इमाम जो सब्र हो छो त इमाम आली मकाम खे मुस्तफ़ा जे दरबार मां तालीम ई अहिड़ी मिलियल अब उन इमाम हुसैन के पानी की जरूरत कड़ी जंहिं इमाम हुसैन के मुस्तफ़ा पंहिंजी ज़ुबान चूसराई वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह हिकिड़ी मां क्लिप ॿुधी हिकिड़ो मनहूस माण्हू हो वो जेको हे असांजे हिन सबीलुनि जो पाणी नथा पीअनि सुन्नी हाणे घोड़े जो बूथ क्लिपूं साम्हूं पयूं हुन में अंदरों जेको निकिरेसि थो नसुनि मां ॿियनि जॻहियुनि तो किनो फिरंदो सभु उन पाणीअ में चवंदा हाणे इहो पीओ जे सुन्नी कोन था पीअनि हे सुन्नी खणी ईंदा न मके मां ज़मज़म जो पाणी जी ज़मज़म जो पाणी चाहे इस्माइल अलैहिस्सलाम जे कदमनि जो पाणी आहे उहो था पीअनि उहो था खणी अचनि मदीने मां कुझु खूहनि जो पाणी खणी ईंदा आहिनि छो चवंदा आहिनि हे उहे खूह जन खूहनि में मुस्तफ़ा लुआब मुबारक विधो हो तंहिंजे करे तबरुक जे तौर ते सुन्नी उहे पाणी था खणी अचनि ॻाल्हि त इहा पंहिंजी दादे सही आहे पर अॻे जेका हुन बेअदबी कई आहे ॿुधो जे हे सुन्नी असांजो पाणी कोन था पीअनि हे थुकुनि वारो पाणी था पीअनि
थुकुन वारो पानी हित ता खणी अचन हे थुकुन जो पानी पियंदा माज़ल्ला एड़ी बेअदबी हुजूर अलैहिस्सलाम जे लुआब मुबारक जे ला चाहिल तोखे खबर ही कोने कि मुस्तफा जो वो लुआब मुबारक आ जेकरे खारे पानी में पवे तो उनके मिठो करे छॾे यो लुआब मुबारक आ जो इमाम हसन इमाम हुसैन के जदे उन लगी ही उन जे रोण जो आवाज मुस्तफा ॿुधो हो पाण जल्दी सवारी काहे आया ऐ फातिमा सैयदा खातून जन्नत फरमायो हसन हुसैन छो था रोअन साईं पानी हुजूर फरमायो पानी ॻोल्हियो न धोवियो पाण फरमायो मूंखे दे पहिरियां इमाम हसन बीबी साहब ॾिनो पाण खादीअ जे हेठां आणे पंहिंजी ज़ुबान मुबारक कढी इमाम हसन जे वात मुबारक में विधी आयो हो तो रोंदो आयो ज़ुबान मुबारक पई हुजूर इमाम हसन चूसी रोण पूरो थियो उन भी खत्म थी वई ढो थी वियो इमाम हुसैन साहब हुजूर ईअं ई फरमायो पंहिंजो लुआब मुबारक उन्हनि जे वात में विधो वात मुबारक में ज़ुबान मुबारक विझी पंहिंजो लुआब मुबारक चूसरायो हो इहो उहो ई त लुआब आहे जंहिंखे इमाम हसन पीतो त उन ख़त्म थी वई हज़रत इमाम हुसैन चूसियो हो त उन ख़त्म थी वई त उन लुआब मुबारक जे लाइ थो चवी त हे सुन्नी मदीने मां थुकुन जो पानी था करी अचनि तुंहिंजो ईमान ई हमरा वही हलो तूं त ईमान खां ई निकिरी वियो जो हुजूर जे लुआब मुबारक जी तो अहिड़ी बेअदबी कई आहे अल्हम्दुलिल्लाह असां सुन्नी अहिड़ा हेरा कयूं असांजे इमाम हसन असांजो इमाम आहे इमाम हुसैन असांजो इमाम आहे असांजे इमाम मुस्तफा जो लुआब मुबारक चूसो अल्हम्दुलिल्लाह असां मुरीद बि अहिड़ा पक्का आहियूं जो अॼु ताईं 14 सदियूं गुज़री वियूं ख़बर पई त हिन खूह में साईं लुआब मुबारक विधो अॼु बि उन जो पाणी खणी पिया पियूं वेठा आहियो त सुभान अल्लाह ॾाढा सॼे जो बाबा इन बेअदब जी बचड़ी अदब वारी जमात आ चो सुभान अल्लाह हुसैन तो आजो पीसे तजर धनी बादशाह फरमायो आ चो सुभान अल्लाह इमाम हुसैन हजरत इब्राहिम हुजूर जो फर्जंद बई गड मुस्तफा वट वेठा जिब्रील आयो या रसूल अल्लाह अल्लाह फरमाए तो बई शयूं हिक टाइम ते गड न मिलंदियूं हिक जी चॉइस कयो इंतखाब कयो या हुसैन या इब्राहिम बिन मां हिक रखो पाण वट हिक खे अल्लाह घुराईंदो हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे पुट जे मथां हजरत इमाम हुसैन खे तरजीह ॾिनी पाण फरमासा हुसैन खे तरजीह ॾियूं था उन खे रखूं था 5 ॾींहनि खां बाद में हजरत इब्राहिम जो विसाल थी थो वञे इमाम हुसैन तो उहो आहे जो पंहिंजे औलाद जे मथां सॻी जेको हुजूर जो पंहिंजो फर्ज़ंद आहे उन जे मथां बि तरजीह मुस्तफा ॾिनी त इमाम हुसैन खे ॾिनी उहो इमाम हुसैन आहे जंहिंजे लाइ बुज़ुर्गनि फरमायो आहे बुज़ुर्गनि जंहिंजे लाइ फरमायो आहे त हिकिड़े मौक़े ते हुजूर अलैहिस्सलाम हिकिड़ो माण्हू आयो हरणीअ जो बचड़ो खणी आयो साईं खे चिटनीसी हरणीअ जो बचड़ो आहे तव्हांखे ॼाण थो हुजूर क़बूल फरमायो ॾिठो त सदन शहज़ादो इमाम हसन वेठो पाण हज़रत इमाम हसन खे हरणीअ जो बचड़ो ॾिनो बाबा ई खण इमाम हसन खयो सिधो घर आयो घर जो आयो तो इमाम हुसैन घर में आ हुजूर वट मौजूद कोना हरणीअ जो बच्चो जो इमाम हुसैन ठो किथां हुई नाने ॾिनो आ वो मां बि वञा तो नाने खां वठी वञा रोर सां सुभान अल्लाह चओ बस मुंहिंजी आख़िरी ॻाल्हि बयान मुंहिंजो ख़त्म हूंदो वरी आवाज़ सां सुभान अल्लाह जो मां ॻाल्हि भुलियो इमाम हुसैन आया नाना तव्हां मुंहिंजे भाउ हसन खे हरणीअ जो बचड़ो ॾिनो मूंखे बि ॾियो आयो ई हिकु हो ॿियो हुयो ई कोन त किथां अचे हुजूर फरमायो नंढा हा दिलि रखण लाइ पाण फरमा बाबा वेह तुंहिंजे लाइ बि इंतज़ाम थींदो न हाणे हींअर ॾियो मूंखे हींअर हसन खे बि त हींअर मिलियो आहे न मूंखे बि हींअर मिले ॿारनि जी ख़बर आहे जॾहिं ज़िद ते ईंदा त ॻाल्हि पंहिंजी मञराईंदा इमाम हुसैन सां अर्ज़ु कंदे ना मूंखे हींअर ॾियो हाणे ॾियो हुजूर बार बार चवण ते त बाबा बीह तोखे बि मिलंदो तुंहिंजे लाइ बि इंतज़ाम थींदो हाणे साम्हूं हुयो ई कोन त हुजे त साम्हूं हुनखे ॾेई छॾ न साम्हूं हुयो कोन नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अर्ज़ु करण लॻो न हाणे ॾियो बार बार नंढड़ा जो हाथ बार बार अर्ज़ कंदा रहा अंगल इमाम हुसैन जो वधंदो रहियो
नंढड़नि ॿारनि जी हिकिड़ी आदत थींदी आहे पर वक्त अगर उन्हनि जो मुतालबो पूरो कोन थींदो आहे त रोअण में बि देर कोन कंदा आहियां जॾहिं इमाम हुसैन ॾिठो पर वक्त मुतालबो पूरो कोन पियो थिए हनीअ जो बचड़ो मिले कोन थो घर में मुंहिंजो भाउ इमाम हसन घणीअ जे बचे सां रांदि करे रहियो आहे मूंखे अञा मिले कोन थो इमाम आली मक़ाम जे अखियुनि मुबारकुनि में पाणी तरी आयो जीअं ई अखियुनि मुबारकुनि में पाणी आयो अञा बूढ़ो ॿाहिरि कोन निकितो आहे हुज़ूर साहब जे जमात सां गॾु वेठा आहिनि इहे साहबी जीअं जो वेठा हा त फड़फोट पइजी वई साहबी हेॾे होॾे थियण लॻा जो काश ॼण ईंदी हुजे उनखे जॻह ॾींदा हुजनि साहबी हेॾे होॾे था ॾिसो सुभान अल्लाह हरणी आहे पंहिंजे बचड़े खे थूना हणंदी कॾहिं हेॾे थी हणे कॾहिं हेॾे हणे थी खणी हुज़ूर जे दरबार में आई फसीह ज़ुबान सां अर्ज़ कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे बचड़ा हा ॿ टे ॾींहं थिया आहिनि हिकिड़ो बचड़ो त का ख़बर न आहे केरु मुंहिंजो काहे वियो उहो बचड़ो उहो हो जेको पहिरियों मुस्तफ़ा जे दरबार में कंहिं पहुचाए छॾियो हुयो या रसूल अल्लाह हिकु खजी वियो हिकु वञी बचो तक़रीबन हिन मदीने खां मां जंहिं जाइ ते जबल में रहंदी आहियां हितां खां 80-90 किलोमीटर जे लॻभॻि फ़ासिलो हो जेको हरणीअ ॿुधायो 100 किलोमीटर जो फ़ासिलो सम्झी छॾियो एतिरो पणे हरणीअ ॿुधायो या रसूल अल्लाह मां जबल में रहंदी आहियां ओच तो मूं आवाज़ ॿुधो पंहिंजे बचे सां बीठी हुयसि मूंखे आवाज़ हाथ थी वियो आहे त हरणी भॼ जल्दी कर तुंहिंजे बचे जी रसूलुल्लाह जे नवासे हुसैन खे ज़रूरत थी आहे पंहिंजो बचड़ो जल्दी मदीने में पहुचाए रसूलुल्लाह जे दरबार में पहुचाए इमाम हुसैन जे अखियुनि मुबारकुनि मां ॻोढ़ो ॿाहिरि न थिए पाणी अखियुनि में अची वियो आहे ॻोढ़ो ॿाहिरि न करे पहिरियां बचो वञी पहुचाए या रसूल अल्लाह पंधु त परे हो पर मलाइकनि ज़मीन खे छिके वरितो मूंखे साम्हूं खणी छॾियो अथऊं हाज़िर थी आया ही बचड़ो आहे अवां जे दरबार में तोहफ़ो थी ॾियां इमाम हुसैन जे हवाले कयो पाणी मुबारक जेको इमाम हुसैन जे अखियुनि मुबारकनि में तरी आयो हो अञा ॻोढ़े जी सूरत वठी ॿाहिरि निकितो ई कोन हो त हणीअ जो बचड़ो पहिरियां पहुची वियो मुंहिंजा साईं जंहिंजे अखियुनि जे अंदरि पाणी अची वञे अल्लाह जी रहमत एतिरो त जोश में अची वञे जो झंग जा जानवर पंहिंजा बच्चा खणी इमाम हुसैन ताईं पहुचाइण वो इमाम हुसैन चाहे हा त केई पाणी बि हली सघा बि यज़ीद हिकु बि न रहे हा सभिनी खे मारे पाण ढेर करे छॾना रुगो आंगुर जो इशारो हुयो पर मुंहिंजा दान इमाम आली मक़ाम ते अल्लाह इम्तिहान आंदो इमाम सब्र बि कयो शुक्र बि कयो त कामयाब बि थी वियो हयात आहे हुसैन मुंहिंजो हयात आहे हयात आहे हुसैन ज़िंदा इमाम आहे सुभान अल्लाह हयात आहे हुसैन ज़िंदा इमाम आहे खुदा जे नाले सिर ॾिनाई उन लाइ पिट को हराम आहे असां उन तरीक़े ते आहियूं जेको सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो तरीक़ो आहे अल्लाह जे ज़ात खां असीं दुआ था कयूं अल्लाह ताला इन तरीक़े ते इस्तिक़ामत जी तौफ़ीक़ अता फरमाए खुदा बिदअतुनि खां खुदा ताला बेअदबनि खां गुस्ताखनि खां उन्हनि जे संगत सोबत खां उन्हनि जे नज़रियात खां अल्लाह महफूज़ फरमाए अल्हम्दुलिल्लाह तव्हां सां हज़रत पीर रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जमात आहियूं ऐं हज़रत पीर रोज़े धनी रज़ी अल्लाह
ताला अन्हु जो तरीक़ो तरीक़े मुहम्मदी आहे, रसूलुल्लाह जो तरीक़ो आहे। ऐं इहो उहो ई तरीक़ो आहे जेको ताजदार करबला जो तरीक़ो आहे। ऐं इहो ई तरीक़ो आहे जेको अहले सुन्नत जमात जो तरीक़ो आहे, जंहिंते अहले सुन्नत जमात गामज़न आहे। अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। अल्लाह ताला मुंहिंजो चवण अवां जो ॿुधण क़बूल फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह।